अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। उस्ताद जी सज़ा। मामू रशीद हिकिड़े बादशाह जो पुटु हो। हिकिड़े ॾींहुं हू स्कूल जो सबक़ु यादि करे न आयो, जंहिंजे करे संदसि उस्ताद साहबु नाराज़ थी पियो ऐं मामूअ खे 2-3 लकुण हयाईं। शहज़ादो रोइण लॻो। रोईंदे रोईंदे संदसि चहिरो ॻाढ़ो थी वियो। एतिरे में मामूअ जे पीउ हारून जो हिकिड़ो नौकर आयो ऐं मामूअ जे उस्ताद साहब खे चयाईं, बादशाह सलामत शहज़ादे खे ॾिसण जी इजाज़त घुरे थो। उस्ताद साहब मामूअ खे चयो, हाणे रोइण बिल्कुलु बंदि कर ऐं पंहिंजो पाण संभाले वे। मामूअ जो चहिरो लुड़कनि सां भरियल हो, पर उस्ताद साहब जो हुकुम ॿुधंदे ई हू पंहिंजो चहिरो साफ़ करे पंहिंजी जॻह ते माठ करे वेही रहियो ऐं बादशाह जे वञण ताईं अहिड़ी रीति वेठो रहियो जो बादशाह खे महसूस ई न थियो त शहज़ादे खे का सज़ा मिली आहे। बादशाह जे वञण खां पोइ उस्ताद साहब शहज़ादे खे चयो, मूं तोखे सज़ा तुंहिंजे फ़ाइदे जे करे ॾिनी हुई। तूं तमामु सुठो कयो जो बादशाह खे इन जी शिकायत न कई। मामू अदब सां चयो, साईं, शिकायत कहिड़ी करियां? इहो कीअं थी सघे थो जो अव्हां मुंहिंजे फ़ाइदे लाइ सज़ा ॾियो ऐं आउं शिकायत करियां? उस्ताद साहब जी शिकायत करण वारा दुनिया में कॾहिं बि तरक़ी करे न सघंदा ऐं हमेशह बदनसीब रहंदा आहिनि। उस्ताद साहब मामू रशीद जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो ऐं खेसि तमामु घणियूं दुआऊं ॾिनई।